नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। खुदा का जिक्र करे, जिक्र मुस्तफा न करे, हमारे मुंह में हो ऐसी ज़िबां खुदा न करे। हमदे सरात का पो मुझा दोस्तों जीते ही महफिल 12 रबीउल अव्वल के सिलसिले में रखी वही आहे। मुख्तसिर महफिल आहे, 5 मिनट जो टाइम हुयो आहे। अॼोके इन ॾींहं ते तव्हां असांजे सरदार महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे। आशिकाने रसूल महबूब जे शान में महफिलों में सजाइन पिया, रैलियों सजाइन पिया, घरन के सजाइन पिया, जगहन के सजाइन पिया, गलिन के सजाइन पिया, रोड ऐं रस्तन के सिंगारे वियो आहे। छाजे करे सिंगारे वियो आहे? असां हिते गॾु थिया आहियूं। छाजे करे गॾु थिया आहियूं? इन जे करे गॾु थिया आहियूं जो असां सभिनी जी दिल में इश्क़ रसूल आहे, महबूब मुस्तफा जी मोहब्बत आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, महबूब फरमा जेकर तव्हां चाहियो था त अल्लाह सां मोहब्बत कयूं त पोइ तव्हांखे खपे त मुंहिंजा महबूब इन्हनि खे ॿुधा पोइ तव्हांखे खपे त फत्तबिऊनी मुंहिंजी इत्तिबा कयो। पोइ फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, पोइ अल्लाह त तव्हां सां मोहब्बत कंदो। जॾहिं असां अल्लाह जे महबूब सां मोहब्बत कयूं था, उनजी इत्तिबा कयूं था, उनजा उम्मती आहियूं, उनजा गुलाम आहियूं, त पोइ असांखे इहो हुकुम थो थिए त असां रसूल जी इत्तिबा कयूं। पोइ अल्लाह असां सां मोहब्बत बि फरमाईंदो ऐं अल्लाह पाक असांजे गुनाहनि खे बि माफ़ फरमाए छॾींदो। किताबन में अचे थो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में एक गुनहगार शख्स हो। उन गुनहगार शख्स के उनजे ॻोठ वारनि उनजे अंदर हर गुनाह जो कम मौजूद हो। उनजे उनजो जॾहिं इंतकाल थी थो वञे, उनजे ॻोठ वारा उनजे जनाज़े खे खणी गंदगीअ जे किचरे जे ढेर में उछलाए था अचनि। न उनखे कफन था ॾियनि, न उनखे दफन था कनि, न उनखे गुस्ल था ॾियारीनि, न उनजे जनाज़े निमाज़ था पढ़नि, उनखे गंदगी जे ढेर में उछलाए था अचनि। अल्लाह ताला वही फरमायो ऐ मूसा मुंहिंजो प्यारो दोस्त फिलाणे ॻोठ में फिलाणी जगह ते किचरे जे ढेर ते पियो आहे, उनखे उबा खणाए अच, उनखे गुस्ल बि ॾियार, उनखे कफन बि पारा, उनजी जनाज़े निमाज़ पढ़ ऐं उनखे दफनाए अच। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुकुम जी तामील कई आहे। जलील क़दर नबी आहे, अल्लाह जे हुकुम जी तामील कंदे आयो आहे। पोइ उनखे खणायो आहे, गुस्ल ॾिनो वियो, कफन ॾिनो वियो, उनजी जनाज़े निमाज़ पढ़ाए, उनखे दफनाए। पोइ अल्लाह जी बारगाह में तो अर्ज़ करे ऐ मौलाए करीम तो फरमायो ही मुंहिंजो दोस्त आहे। हालांकि हर गुनाह जो कम हिन जे अंदर मौजूद हुयो, हर बुराई हिन जे अंदर मौजूद हुई। इन जे गुनाहनि जे करे, इन जे बुराइनि जे करे, इन जे ॻोठ वारनि, इन जे माइटनि, इन जे अज़ीज़नि, इन जे दोस्तनि इन जे लाश खे खणी किचरे जे ढेर ते उछलाए छॾियो। ऐं मौलाए करीम तूं तो फरमाई थी मुंहिंजो दोस्त आहे, ॿुधा माजरो छा आहे, सबब छा आहे? तूं तो फरमाई मुंहिंजो दोस्त आहे। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। अगर है इसमें कोई कमी तो ईमान मुकम्मल है। तो मुझा अल्लाह मुझा भा अल्लाह पाक फरमायो ऐ मूसा कलीमुल्लाह, ऐ मूसा मुझा दोस्त है, ही मुझो दोस्त हो। केड़ो मुझो दोस्त हो? इनके अंदर हर गुनाह जा कम मौजूद है। या रब तो फरमाई थी मुझो दोस्त हो, ये तुझो दोस्त हो। अल्लाह पाक फरमायो हां इनके अंदर वाकई गुनाह भी मौजूद हुआ, हर बुराई इनके अंदर मौजूद हुई, पर इन एक एड़ो अमल कयो हो, उन अमल जे करे मूं इनकी जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छॾिया। वो केड़ो अमल कयो ही? अल्लाह पाक फरमाए तो ही जॾहिं तौरात के खोलींदो हो, वो उन तौरात जे अंदर इसमें मोहम्मद ॾिसंदो हो, वो उनके चुम्मी पंहिंजे अखियुनि ते लॻाईंदो हो। या अदा मूंखे एतरी त पसंद अची वई, एतरी त पसंद अची वई, मूं जिंदगीअ जा गुनाहनि जा माफ़ फरमाए छॾिया।
गुनाह बि माफ़ थी विया ऐं अल्लाह पाक उनखे पंहिंजे कुर्बाता फरमायो पंहिंजी दोस्तीअ जे ऐलान अल्लाह पाक फरमायो त दोस्तो अज़ीज़ो जेके महबूब जी मोहब्बत में अहिड़ियूं महफ़िलूं सजाईंदा आहिनि लंगर कंदा आहिनि रैलीअ जो इंतज़ाम कंदा आहिनि पंहिंजे घरनि खे सजाइनि था त उन्हनि जे मथां बि अल्लाह जी करम नवाज़ी थींदी आहे अबू लहब काफ़िर मुझे आका जे अचण जी ख़ुशीअ में पंहिंजे भाइटे जे विलादत जी ख़ुशीअ में पंहिंजी बानी सोइबे खे चवे थो आंगुर जो इशारो थो करे त अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं जॾहिं उहो मरी थो वञे क़बर जे अंदर हर सबर जी राति उनखे आराम मिलंदो हो उन आंगुरी सां जंहिंसां उन इशारो कयो हो उन आंगुरी सां उनखे सिरात कयो वेंदो हो ऐं उनजे अज़ाब में कमी ईंदी हुई त दोस्तो जेके महबूब जी मोहब्बत में अहिड़ियूं महफ़िलूं सजाइनि था उन्हनि जे मथां कीअं अल्लाह जा इनाम थींदा ऐं महबूब जी मोहब्बत ईमान जो जुज़्व आहे ईमान जो हिस्सो आहे पाण करीम जिन फरमाइनि था त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन तव्हां मां को तेसिताईं कामिल ईमान वारो नथो थी सघे जेसिताईं सभ खां वधीक पंहिंजे औलाद खां वधीक पंहिंजे माउ पीउ खां वधीक जबी इंसानियत खां वधीक जेसिताईं उहो मूंसां प्यार न कंदो तेसिताईं उनजो ईमान नामुकम्मल आहे उनजो ईमान पूरो कोन्हे को दोस्तो महबूब जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे ईमान जो हिस्सो आहे असां उन मोहब्बत खे अपनायूं अल्लाह खां दुआ करूं या अल्लाह असांखे पंहिंजे महबूब जी कामिल मोहब्बत अता फरमा सच्ची मोहब्बत अता फरमा जॾहिं महबूब जी सच्ची मोहब्बत असांजे सीने में अची वेंदी असांजे दिल जे अंदर अची वेंदी त पोइ अल्लाह पाक उनखे पंहिंजो बनाए छॾींदो आहे तॾहिं कंहिं शाइर चयो आहे ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता दोस्तों दुआएं अल्लाह ताला असांखे पंहिंजे महबूब जी पक्की सच्ची मोहब्बत अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।